दोस्तों, कुलाट एकेडमी शिकारपुर जे तरफ़ां जेको मुंहिंजो बेनिफिट शो रखियो वियो हो, अॻे दफ़े मां लाइव तव्हांखे जेको आहे अर्ज़ु कयो त हिन शो में जेके कुलाट एकेडमी जा उहिदेदार आहिनि, जेके मेंबर्स आहिनि, उन्हनि सां ख़ुदा रा जेको आहे तावन कजो। मुंहिंजी ज़िंदगी जो सुवालु आहे, उहो प्रोग्राम हुननि पंहिंजे वाइदे मुताबिक़ 18 फरवरी ते रखियो आहे। अॼु 6 फरवरी आहे। अॼु खां 12 ॾींहं पोइ 18 फरवरी ते इहो प्रोग्राम हाल में आहे, दुआ शादी हाल जेको आहे फायर ब्रिगेड जे साम्हूं ऐं पंहिंजो मीराणी ईदगाह जे भरिसां हुन में इहो प्रोग्राम आहे। हुन में शरीक थी फ़नकार नवाज़ी जो सबूत ॾिजो। मां कासिर नवाज़ शिकारपुर जी सुञाणप आहियां। सॼी दुनिया शिकारपुर मां शोहरत हासिल करे शिकारपुर छॾे वई। मां कॾहिं बि शिकारपुर छॾण जो न सोचियो, न अञा ताईं सोचियो आहे। मां हिते ई दफ़न थींदुसि, पर ॾाढो ॾुखियो वक़्तु आहे। मूंसां साथ ॾियो। तव्हांजी वॾी महिरबानी।